बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। SMS कल्चरल फूड जे हिन टियों प्रोग्राम में तव्हां सां गॾु आहियूं। उमेद आहे त हिन प्रोग्राम खे बि अव्हां पसंदि कंदा। हिन प्रोग्राम जो तालुक़ु सिंध जे खाधे जे जेको सिरिश्तो आहे सिंध जो, उन जेका मंझांदो आहे, लंच आहे, हिन प्रोग्राम जो वास्तो उन सां आहे। उमेद ही प्रोग्राम पसंदि कंदा, सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ॿिनि पहरनि जी मानी या मंझांदो सिंधी माण्हू वॾे ठठ सां ऐं वॾे कमु करण बाद थकावट लाहिण लाइ सुठो खाधो खाईंदा आहिनि। ॿिनि पहरनि जे खाधे में सब्जियूं, गोश्त, मुर्गी, मच्छी इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मानी आमतौर जेका चांवरनि जी या कणिक जी थींदी आहे। रिवायती जेके खाना आहिनि उन्हनि में जेके सब्जियूं आहिनि से टमाटो, पालक, भिंडी, वाङण, गोभी वग़ैरह इस्तेमालु कई वेंदी आहे। गोश्त, मच्छी बि इस्तेमालु कया वेंदा आहिनि। असां वटि आम तरह जेके आहिनि से मंझंदि जी मानी में मच्छी आमतौर कोड़ो जेको आहे या थेलो, नंढी मच्छी जेका आमतौर तरी वेंदी आहे, नंढो या वॾो गोश्त ऐं मुर्गी इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मंझंदि जी मानी में आमतौर जेके सब्जियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि सिंध जे ख़ासि करे जेके ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में से हिन वाङण, तूरी, भिंडी, गोभी, बिह, उन खां सवाइ पटाटो त आम जाम आहे, टमाटो आहे, बसर आहे, इहे आम इस्तेमालु थींदड़ सब्जियूं आहिनि। दी जो घर हुजे ऐं उन में पली या साग न ठहे, इहो थी नथो सघे। ॿाहिराड़ी में छॾियो, पर हाणे शहरनि में बि जेके आहिनि से साग, सरिहं जो ख़ासि करे, पली, मटन ऐं चणनि जी, पालक, इहे आम जाम इस्तेमालु कया था वञनि। हूअं त सिंध जे जेके कुझु इलाइक़नि में जूअर ऐं बाजरी जी मानी बि इस्तेमालु कई वेंदी आहे, पर आम तरह जेके असां जे इलाइक़नि में जेके उत्तर सिंध आहे, लाड़ आहे, उन्हनि में कणिक जी मानी ऐं चांवरनि जी मानी जाम इस्तेमालु कई वेंदी आहे। उन खां सवाइ बिरयानी बि हिते असां घर करे वरितो आहे, पर ख़ासि तौरु असां वटि जेको अॼु ताईं कमु हले थो सकाफ़ती सम्झो खाधे जे हिसाब सां, उहो आहे पुलाउ। मंझंदि जी मानी में आम जाम इस्तेमालु कयो वेंदो आहे। पोइ उहो पटाटनि जो पुलाउ हुजे, हुरबे में पुलाउ हुजे या मुर्गी सां पुलाउ हुजे, पर पुलाउ जेको आहे असांजो मख़सूसु हिकिड़ो सकाफ़ती खाधो बणिजी चुको आहे। मंझंदि में इस्तेमालु थींदड़ सकाफ़ती खाधनि में पली, साग, पुलाउ, मच्छी, चटणी, आचार, तांहरी वग़ैरह शामिल आहिनि। पर असांजो मख़सूसु जेको सकाफ़ती सिंधी खाधो जेको मंझंदि में इस्तेमालु कयो थो वञे, सो आहे पुलाउ।